अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين वाजिब एहतराम मुअज़्ज़ज़ सामीईन व नाज़रीन इन बाबरकत मकाम में बाबरकत जाए थे मुतबर्रक महफिल के अंदर अमल जे सामूं सूरत फातिहा जूं आखिरी आयतूं मूं तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे जंहिंजे मुनासिबत सां अवांजे अॻियां चंद गुज़ारिशूं अर्ज़ कंदुसि हितां जे दोस्तनि मोहतरम जनाब कारी मुराद अली साहब उन्हनि जा साथी उन्हनि मूंखे वदो कयो अल्लाह ताला शिरकत जी तौफ़ीक़ नसीब फरमाई दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो बग़ैर कंहिं तमहीद जे बग़ैर कंहिं तमहीद जे मां इहो अर्ज़ कयां त आसमान जे हेठां हिन ज़मीन जे मथां जेतिरा बि तबक़ा आहिनि जेतिरा बि ग्रुप आहिनि जेतिरा बि मज़हब आहिनि जेतिरा बि फ़िरक़ा आहिनि उन्हनि तमाम फ़िरक़नि मां जेके भी पाण के मुसलमान सदान था या मुसलमान पाण के
समझन था हुजन या न हुजन यो अलग मसलो आ पर जेको भी दावा तो करे तो मां मुसलमान आया जे जो यो चवण आहे तो मां मुसलमान आया मां कलमो को पढ़ा त ज़ाहिर आ ओ पाण खे मुसलमान सदाइण वारे खे पाण खे मुसलमान समझण वारे जे मथां दीन में इस्लाम में नमाज जे मथां 5 वक्त पढ़ण फर्ज आ या वरी बी ॻाल्हि आ त अॼुकल्ह अहिड़ा बि माण्हू ज़ाहिर थी विया आहिनि जेके पाण खे मुसलमान समझनि था सदाइनि था ऐं वॾी वॾी मुसीबत ई आहे जो पाण खे सूफ़ी बि समझनि था लेकिन उहे नमाज़ खां परे ऐं माण्हुनि में ग़लति तरीक़े सां तशरीहूं क़ुरान जूं हदीसूं जूं ग़लति अंदाज़ में वेठा पेश कनि हाणे ख़बर न आहे अहिड़ो वक़्तु असांजे मथां बदकिस्मतीअ सां अची वियो आहे त जेके यकदारे वॼाइण वारा आहिनि जेके शेरूं पाइण वारा आहिनि जेके माण्हू गाना ऐं गीत ॻाइण वारा आहिनि जेके माण्हू दुल धमाकनि ते मुजादा राग सूद करण वारा आहिनि हाणे असांखे दीन उहे सम्झाईंदा क़ुरान जी वज़ाहत उहे असांखे ॿुधाईंदा उहे असांखे सम्झाईंदा त हे क़ुरान चवे थो क़ुरान जे फरमान जो हे मतिलबु आहे सूफ़ी जो पंहिंजे मथां लेबल लॻाए करे ऐं वॾनि सूफ़ियनि जा नाला इस्तेमाल करे कॾहिं शाह अब्दुल ते भिटाई जो कॾहिं हज़रत सजद सरमस्त जो उन्हनि बुज़ुर्गनि जा नाला खणी पाण जे मथां सूफ़ी जो लेबल लॻाए माण्हू खे ॿुधाईंदा क़ुरान जी आयतुनि जो हे मतिलबु आहे हाणे माण्हू अहिड़नि माण्हुनि खां असीं क़ुरान वठंदासूं अहिड़नि माण्हुनि खां क़ुरान असां सम्झंदासूं पोइ त इहा भीग थी वई मुजादा ऐं इहो सॼो सारो किरंदो नज़रो अहले सुन्नत जमात जे मथां त बाबा इहे अहले सुन्नत जमात जा माण्हू आहिनि पाण खे सूफ़ी सॾाईंदा ऐं हे बि सूफ़िया खे मञींदा आहिनि ऐं हिननि जे को ग्रुप जो माण्हू आहे अहिड़नि माण्हुनि सां असांजो को वास्तो ताल्लुक़ कोन्हे असांजे मसलक जो अहिड़नि माण्हुनि सां ताल्लुक़ कोन्हे को इहे माण्हू कॾहिं त ईमान ग़ैब जा इनकारी कॾहिं उन्हनि चयो त असां अनंत अल्लाह खे कोन था मञूं हाणे वरी चवंदा त नमाज़ जे पढ़ण जी ॻाल्हि ई कान्हे का पोइ ॾाढा पोइ अहिड़नि माण्हुनि खे ख़ुदा हिदायत असां दुआ करे सघूं था ख़ुदा अहिड़ी ख़ल्क़ खे हिदायत करे पर यादि रखो सुनियो मसलक जो अहिड़नि माण्हुनि सां वास्तो कोन्हे न वरी अहिड़नि माण्हू खे ॿुधणो आहे न को सम्झणो आहे न को अहिड़नि माण्हू खे फॉलो करणो आहे असांखे क़ुरान ॿुधायो मदीने वारे पहुचायो आहे रसूलुल्लाह जे असहाबनि त क़ुरान जो तफ़सीर या त क़ुरान करीम जे ज़रिए कयो वेंदो या क़ुरान जो तफ़सीर हुज़ूर जे फरमान जे रोशनी में कयो वेंदो या क़ुरान जो तफ़सीर जेको उसूल ऐं ज़वाबित दीन इस्लाम जे अंदरि बयान थियल आहिनि उन जे मुताबिक़ कयो वेंदो सहाबा खां उन जे तशरीह जे बारे में सम्झो वेंदो बाक़ी हाणे अहिड़ा माण्हू 14 सदियूं गुज़री वियूं माण्हुनि खे यकदारा हथ में हण राग वेठा ॻाइनि ऐं क़ुरान जूं ग़लति तरीक़े सां आयतूं पढ़ी ग़लति उन्हनि जूं वज़ाहतूं करे माण्हुनि जे अक़ीदनि खे गुमराह करण जी कोशिशि कंदा असांजो अहिड़े ख़ल्क़ सां को ताल्लुक़ कोन्हे को मां अर्ज़ु इहो कयां थो असीं अहले सुन्नत जमात जा आहियूं असांजो अल्लाह जे क़ुरान जे मथां बि ईमान आहे हुज़ूर जे फरमान जे मथां बि ईमान आहे क़ुरान जी वज़ाहत ऐं तशरीह उहा ई आहे जेका 14 सदियुनि खां वठी उम्मत सम्झे थी ऐं कंदी आई आहे अॼुकल्ह जो माण्हू थी करे को ग़लति मफ़हूम बयान करो उम्मत न को इनखे अहिड़नि खे तस्लीम कयो आहे न को अहले सुन्नत अहिड़नि माण्हुनि ॾे निहारी ॾी असांजो कल्ह बि क़ुरान ते ईमान हो अॼु बि क़ुरान ते ईमान आहे क़यामत ताईं क़ुरान ते ईमान हूंदो ऐं क़ुरान जी वज़ाहत ऐं तफ़सीर उन तरीक़े सां बयान कबो जेको रसूलुल्लाह ॿुधायो हुज़ूर खां सहाबा ॿुधी करे उम्मत ताईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे इहे त थिया त नमाज़ आहे ई कान्हे उन्हनि खे चयो हाणे जेको बि नमाज़ पढ़े थो नमाज़ पढ़ंदो त फातिहा पढ़ंदो छो त मुतलक़ क़िराअत नमाज़ में फर्ज़ आहे फातिहा वाजिब आहे अकेलो आहे त पढ़ंदो इमाम जे पुठियां
इदा कर अल इमाम फअनसितु हदीस भी थिया इमाम क़िरात कंदो त तमा खामोश थी करे चुप करे वेही ॿुधो त फातिहा पढ़ंदो जेको भी माण्हू नमाज पढ़े थो ऐं फातिहा जूं ई आयतूं पढ़ंदो अल्लाह असां तव्हांखे हिकिड़ो सलीक़ो सेखारियो तरीक़ो सेखारियो आहे तव्हां रब खां हिन तरीक़े सां तव्हां दुआ घुरो पोइ हर उहो नमाज़ी जेको नमाज़ पढ़े थो अल्लाह खां दुआ थो घुरे कहिड़ी दुआ घुरे थो मूंसां गॾु दुरूद पढ़ो तव्हां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दुरूद उदारिया पढ़ो न त मूंखे शक थींदो त तव्हां बि कॾहिं हिन सूफ़ीअ जो न पासो वठो लेकिन दुरूद जा पासा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जॾहिं बि माण्हू अदा को बि नमाज़ पढ़ंदो सुन्निया पढ़ंदो त बि फातिहा पढ़ंदो देवबंदी वहाबी आहे त बि फातिहा पढ़ंदो को राफ़िज़ी आहे त बि फातिहा पढ़ंदो नमाज़ पढ़ंदो त फातिहा पढ़ंदो फातिहा में ई आयतूं पढ़ंदो अल्लाह ताला दुआ सेखारी तव्हां रब खां हिन तरीक़े सां दुआ घुरो त इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दॉल्लीन इहदिना हलाय असांखे अस्सिरातल मुस्तक़ीम सिधे रस्ते ते वठां इहा दुआ आहे जेका अल्लाह तआला असांखे सेखारी पाण सेखारी त हिन तरीक़े सां मूंखां दुआ घुरो पर तरीक़ो ई हुजे सलीक़ो ई हुजे अंदाज़ हिन सां मां रब खां दुआ घुरो त तव्हांजी दुआ खे क़बूल कयां या अल्लाह असांखे सिधे रस्ते ते हला मां नमाज़ पढ़ा तव्हां नमाज़ पढ़ो या रसूल अल्लाह चवण वारो सुन्नी पढ़े ओ या रसूल अल्लाह जे नाले खां चिड़ा खाए उहो बि नमाज़ पढ़े दुआ घुरे जेकॾहिं सहाबा जो को बेअदब आहे उहो हुते नमाज़ पढ़े उहो बि दुआ घुरंदो माना जेको बि पाण खे मुस्लमान सदाइण वारो आहे दुआ नमाज़ जे अंदरि नमाज़ पढ़ंदो या ई दुआ घुरंदो हर हिकु फ़िक़्हु अल्लाह खे अर्ज़ु करे थो या अल्लाह असांखे सिधे रस्ते जे मथां हला उहो सिधो रस्तो कहिड़ो आहे अल्लाह ताला ख़ुदि ई उन जो वज़ाहत सां ऐलान फरमायो सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम उन्हनि जो रस्तो जंहिंजे मथां मौला तो इनाम फरमायो एहसान फरमायो यानी या अल्लाह जंहिंजे मथां तो नेमत फरमाई आहे असांखे उन्हनि जे रस्ते ते हलाए गैरिल मग़्दूबि अलैहिम जंहिंते ग़ज़ब आहे उन्हनि जो बि न वलद्दॉल्लीन ऐं गुमराहनि जो बि न जंहिंजे मथां ख़ुदा जो ग़ज़ब आहे या अल्लाह जंहिंजे मथां तुंहिंजो नाराज़गो आहे ग़ज़ब आहे इन जो रस्तो बि न जेके गुमराह थी विया राह रास्त खां इन जो रस्तो बि न या अल्लाह असांखे हलाए उन्हनि जे रस्ते ते जंहिंजे मथां तूं नेमत फरमाई ॾींहुं आहे यकीन निंड त कान थी अचे वॾे आवाज़ सां सुभाणे अल्लाह चओ नमाज़ कंहिंजी आहे ॻाल्हायो नमाज़ कंहिंजी पढ़ो कंहिंजे लाइ था नियत इहा ई था कयो नियत कयो नमाज़ जी नमाज़ पढ़ंदो वास्ते अल्लाह नमाज़ अल्लाह जी पढ़ूं बि अल्लाह जे लाइ हथ ॿधियो बि अल्लाह जे हुज़ूर में बीठायो चओ सुभाणे अल्लाह इहा त ख़ुशकिस्मती आहे ख़ुशनसीबी आहे उन माण्हूअ जी जंहिंखे अल्लाह पंहिंजे हुज़ूर में घुराए जेको आहे ई कोन इहो बि ॿाहिरि निकिरे तड़िजे तोखे ख़ुदा घुरे ई कोन थो त सदाए कीअं जेकॾहिं मुंहिंजा अदा कई माण्हूअ खे मुल्क जो सदर घुराए पंहिंजे हाउस में उहो माण्हू खुद थो कोन मां पंहिंजो सदर साहिब जो पैगाम आहे उन थो वञा को
हुननि जे हाउस में वञण ते ख़ुशि आहे तूं ख़ुशि नथो थी त तोखे उहो पंहिंजे दर ते घुराए थो जेको बादशाह जो हक़ीक़ी बादशाह सुभान अल्लाह वो जेके चवे थो न आहे त तूं तड़जी थो त इहा तुंहिंजी क़िस्मत आहे तूं वञी थो त इहो तुंहिंजो नसीब आहे ॿियनि जे नसीब सां खेॾ न ॿियनि माण्हुनि जे अक़ीदे खे ख़राब न कर अॻी माण्हू ख़ुदा जे इबादत जे तरफ़ पूरा सारा मुतवजह ऐं रहंदो वरी तव्हां सूफ़िया जा नाला खणी ऐं ख़लत अंदाज़ तरीक़ा माण्हू में राइज कंदा त तव्हां हिन अहिड़े ॾोह जा वञी वरकत वठींदा जो ख़ुदा ताला तव्हांखे त तराए थो पर उन्हनि ॿियनि खे बि तराइण जे लाइ तव्हांखे वरी कंहिं ड्यूटी लॻाए छॾी आहे जो माण्हू खे ख़ुदा जे इबादत खां पोइ पिया हटायो पर अलाह जो शुक्र आहे तव्हां असांखे जंहिंखे अलाह तौफ़ीक़ ॾे थो पंहिंजे दर ते घुराए थो पंहिंजे हुज़ूर में सजदे करण जी तौफ़ीक़ नसीब करे तो सब को नमाज पढ़े मार्जियों के नमाज अल्लाह की पढ़ो के अल्लाह जे लाए हुजूर खुदा जो अल्लाह जे हुजूर में बिठायो ऐ वडी गाली है त अल्लाह दुआ भी अल्लाह पढ़ सिखाई सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह असा जे करे बुधायो वा त माण्हू चवण में नमाज में शिरक बीठा नमाज में और अल्लाह के दादो त सागे उन्हनि जे रस्ते ते हला जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत आहे नमाज अल्लाह जी अल्लाह खां घुरो बीठा नमाज में तो ख़ुदा खे इहो अर्ज़ु कयो न या अल्लाह पंहिंजे रस्ते ते हला जेकॾहिं इहा दुआ असां सुनी या रसूल अल्लाह चवण वारा ॿुधायूं आहे त यकीनन असांजे मथां फतवा शिरक जी फ़र्क़ो करे आहे त नमाज में ख़ुदा जे नमाज में ख़ुदा जे हुज़ूर में बीठायो ख़ैर जो रस्तो कान तव्हां घुरो पर मज़ेदार ॻाल्हि इहा आहे दुआ असां कान ॿुधाई आहे अल्लाह क़ुरान में ॿुधाई आहे ॿुधाइण वारो बि पाण तलक़ीन करण वारो पाण इरशाद फरमाइण वारो पाण हुकुम ॾियण वारो पाण चई त हिन तरीक़े सां दुआ करो अल्लाह असांखे सिधे रस्ते ते हला उन्हनि जो रस्तो जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत आहे ओॾा माण्हू त हूअं ई ॿाहिरि कावड़जनि था त तव्हां वलीअ जे रस्ते ते ग़ैर जे रस्ते ते हलो ख़ुदा जे रस्ते ते हलो ई कोन था तो वरी असां त अहिड़ो त एॾी तलक़ीन दुआ फरमाई जो उन नमाज़ जे अंदरि जेका दुआ ॿुधाई उन दुआ में बि इहो ॿुधाई त मूंखां इहो घुरो असांखे उन्हनि जे रस्ते ते हला जंहिंजे मथां मौला तुंहिंजो नेमतूं आहिनि तुंहिंजा एहसान सुभान अल्लाह कोई केरु कोई चार जमातूं आहिनि अनाम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन अल्लाह इनाम फरमायो नबिय्यन ते सिद्दीक़न ते शहीदन ते सालिहन ते चार जमातूं आहिनि जंहिंजे मथां अल्लाह क़ुरान में ॿुधायो त मुंहिंजो हिन जे मथां इनाम आहे नेमत आहे यानी अल्लाह का नमाज़ में दुआ था करूं या अल्लाह नबी जे रस्ते ते हला ओला सिद्दीक़ जे रस्ते ते हला या अल्लाह शहीदन जे रस्ते ते हला पंहिंजे नेकन सालिहन वलीयन जे रस्ते ते हला बोला रस्तो तुंहिंजो नमाज़ तुंहिंजी त पंहिंजो रस्तो छो न त मुंहिंजो रस्तो घुरो हिन जो रस्तो छो पोइ इन जे करे त इन्हनि जमातुनि जो रस्तो तुंहिंजी त पंहिंजो रस्तो छो न त मुंहिंजो रस्तो घुरो हिन जो रस्तो छो पोइ इन जे करे त इन्हनि जमातुनि जो रस्तो अल्लाह जे रस्ते खां अलॻि नाहे जेको इन्हनि जो रस्तो आहे सो ई अल्लाह जो नबीअ जो रस्तो ग़ैर जो रस्तो नाहे शहीद सिद्दीक़ जो रस्तो ग़ैर अल्लाह जो रस्तो नाहे शहीद जो रस्तो ग़ैर अल्लाह जो रस्तो नाहे वली जो रस्तो ग़ैर अल्लाह जो रस्तो नाहे जेको इन्हनि चार जमातुनि जो रस्तो आहे उहो ई अल्लाह जो रस्तो आहे ऐं उन्हनि जे रस्ते ते हलण जे लाइ असां नमाज़ में अल्लाह खां दुआ करूं था या अल्लाह इन्हनि जे रस्ते ते हला हाणे जेको नमाज़ में घुरे ऐं ॿाहिरि उन्हनि जे रस्ते ते हले इहो माण्हू नमाज़ में बि सचो आहे अल्लाह असांखे सचो आहे दुआ में बि सचो आहे ॿाहिरि बि सचो आहे पर नमाज़ में दुआ घुरे ॿाहिरि निकिरे चवे नबीअ जे रस्ते ते हलो कोन्हे सिद्दीक़ खे मां मञा ई कोन थो शहीद जो रस्तो वठिणो कोन्हे ताजदार करबला हक़ ते कोन हो बाज़ अल्लाह यज़ीद जो भेरो
रस्ते ते हज़रत जी खुदा का दुआ हुई जने बाहर निकतो त गद्दार थी वयो नबी जो रस्ते के शिरक जो रस्तो सदे तो सिद्दीक़ के रस्ते के गैर जो रस्तो सदे तो शहीद ने सालिह के रस्ते के यो खैर जो रस्तो समझे तो उन जो मतलब आयो नमाज में सच्चो नाहे नमाज में बीठो दुआ जरूर हुई पर अंदर में का प्यारी हुजस यो नमाज में भी सच्चो कोने बाहर भी सच्चो कोने बाहर नमाज में ओ सच्चो जो नमाज में जल्दी रस्ते दे हलण जी रब का दुआ करे बाहर रोन दे रस्ते दे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह चुना सदन खावली उम्मत जो को तोई को हलो दोजे रसो हलो दोजे खंड के हटाने दिला मुकल किस्म जुए का फतवा लगाई ना पर याद रखो कुरान में वाजिब फरमाया तमन यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा अल्लाह फरमाए तो देखो मोमिन दे रस्ते के चले को जो रसूल काली दुआ बे रस्ते दे हर जी को दुआ नुवल्लिही मा तवल्ला जाने वो फिर दुआ सामने के वो रखे नाई दायो व नुस्लिही जहन्नम उनके जहन्नम में दाखिल बनायो वसाअत मसीरा केड़ी न या पूरी रहना दी जाया देखो मोमिन दे रस्ते के चले अकीदे में मोमिन दे रस्ते के चले बे रस्ते दे हलदो जहन्नम में भी दो अमल दे अंदर मोमिन दे रस्ते के चले कहीं बे रस्ते दे मजान दो यो बे जहन्नम दे अंदर भी दो अल्लाह जो कुरान फरमाए तो क्या मजदी जहन्नम का कुछ भी दो मा सलककुम फी सकर केड़ी शै तवा के जहन्नम में दुआ कोई मानो जवाब दिला चवला लम लगो मिनल मुसल्लीन थोड़ा सा नमाजी को ना हासो नमाज को ना पढ़ना वा सुतरे सा के अल्लाह जहन्नम जे अंदर दाखिल कयो आ ए पाण के सूफी सराय करे लेवल सूफी जो लगाए हुजूर जे उम्मत के गुमराही जे तरफ ठिकाना वाला तो जो ठिकानो काथे थी तो अल्लाह जो कुरान पढ़दा खबर कोई उन ॾींहुं क़यामत जे ॾींहुं जॾहिं उन्हनि जहन्नम खां पुछो वेंदो जंहिंजो ज़िक्र हिन आयत में आहे कहिड़ी शइ तव्हांखे जहन्नम में वठी आई चवंदा असां नमाज़ी को न हासो नमाज़ को न पढ़ंदासीं तॾहिं हिन पासे ते अची वियासीं मूं चयो अमल में जेकॾहिं हलियो वियो अक़ीदे में मोमिन जे रस्ते खे छॾे ॾिनई इहो बि माण्हू जहन्नम में वेंदो सिद्दीक़नि जो रस्तो नबीअनि जो रस्तो सिद्दीक़नि जो रस्तो शहीदनि जो रस्तो नेकनि वलीअनि सालिहनि जो रस्तो इहो ई सिधो रस्तो आहे इहा ई उहा सिराते मुस्तक़ीमा जंहिंजे अंजो नमाज़ जे अंदर उहो रस्तो सिधो अल्लाह का असीं घुरूं सुभान अल्लाह हिकिड़ो माण्हू थे नबीअ जे सरदार जे बारे में बेअदबी करे हुजूर जे बारे में अहिड़ो ग़लत अक़ीदो ॿुधायो सो दीवार के पीछे का पता नहीं जब लिखंदा नबी से के गिरद जे पुठियां जी ख़बर कान थी पवे माशाअल्लाह ये मोमिन जो रस्तो आहे या सिराते मुस्तक़ीम आहे इहो लेकर सालिह शहीद जो रस्तो आहे मौली अब्दुल रहमान सफीउर रहमान हुबार पूरी कट्टो हदादी सरवा कट्टो देव बहादी देव बंद का में बात आगते और जो आ रही को मखतूम उन किताब अरबी में उर्दू में अरबी अरब खां छपियो ॿाहिरी दुनिया खां छपियो उर्दू तो पहले मुल्क में छपियो आहे जो तर्जुमो मिले थो हर रही को मखतूम में लिखे थो बदल जी लड़ाई लगी त इन खां बाद बदल जी लड़ाई को मक्के जो शहरा बैतुल्लाह शरीफा
मीज़ा वाले हेठा दीवार बैतुल्लाह जेके टेक रहियूं ब काफिर हेठा अब जागो भाई ने यार सुभान अल्लाह या ब काफिर हेठा हिकिड़े जो नालो उमैर बिन वहब ॿिए जो नालो सफ़ा बिन उमैया बदर खे याद कर तो यार असां से 1000 मुसलमान 313 पर वाह जो असां जो खतो खामो खराब हो गया कदाय असां के मैदान में नहीं सच मारो मरी वया सच मारो असां जा कैद था वनी तवा थी विया उमैर तुझे यार हाओ असां जा वदा वदा अबू जहल उतबा शेबा सखता काफर जा बदर में वदा जा टिक गुरु मुसलमान ठाहे घेर करे छया अल्लाह की मदद से सुभान अल्लाह अल्लाह हज़रत वली अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो जान सारा ने बदरो खुद पर दुरूद जान सारा ने बदरो जल्दी हलो हुजूर के आस-पास खाने में हो इन दुश्मन के मारे साथ हो ओ क्या नहीं हमारी जान ना जीवन नहीं तो फारूक क्या से अरे वो ये पकड़े क्या नहीं का कंधो पकड़े इनके कहले आए मस्जिद नबी में ये जी हुजूर के सामने जो आयो और फरमाया उमर हथ न मकर सुभान अल्लाह सुभान अल्लाह असंजो नबी दिलेर नबी असंजो नबी बहादुर नबी और फरमाया महीने दे बंदे दे मां बैठो तो तुम दुश्मन उते को मां मोहम्मद का दिल तो ही सुभान अल्लाह तो का देना मां अचन दे नके हजरत अमीर उमर लोग के पकड़े हो तो नुकसान न दे हुजूर फरमाया उमर हाथ ना मां कढो ओ मेरा हाथ जो कढे सिद्धो हुजूर जे क्या जे बैठो हुजूर फरमाया मैं की आयो सफी रहमान मुबारक पूरी कट्टो हल्दी सहाबी हो गई हुजूर फरमाया सुमेर की आयो
जैसे मुझा पुट हनता जे कब्जे में उन्हें जे बारे में ॻाल्हाइण आयो छाजे आयो मंसूब उठाया आयो सफ़वान सां गॾु मके में तमामु तो हिन कम जे लाइ तलवार मिसाल आपको तो हिन कम लाइ खणी आयो अरे कूड़ थो ॻाल्हाए जैसे मुझा पुट हनता उन्हनि जे लाइ ॻाल्हाईंदा हुज़ूर फरमायो मैं सच ॻाल्हाए वहां तो सो दीवार के पीछे का पता नहीं देवबंदी ताले खन पहले किताब में पढ़ा ही निकाल दिया उसके दीवार के पीछे का पता नहीं हे भाई बाहर थोड़ा खाने के अगर हुए वाले उन्होंने फरमाया मैं सच कहा जिसे योई मकसद आवे वो मकसद को है उन्होंने फरमाया लेकिन पुत्र दे लाए गालाना जी हां तब बगैर तलवार दे जी हां तलवार छोखनिया इन मानियत जी गड़बड़ लगे थी ना तलवार छोड़ी नहीं उमर जवान साईं इन तलवार जो छा बिगाड़ियो इशारो जो बदर जे तरफ होयो त बदर में 80,000 टमाटे सौ 13 जना 80 सब तलवारन सा मुसल्ला अवाम जो कुल 8 तलवार मुसलमान वजू 8 तलवार वो खड़िए लुटू खड़िए मैदान में रहता तो दुनिया ने तो खुदा इस्लाम के फतह अता फरमाए सुभान अल्लाह या रसूल अल्लाह तलवार जो छाबे आयो इशारो न जो बदर जे तरफ तलवार तो सामने खड़ी हुई पर फतह अवा के मिली नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सच लगायो मैं छाजे लायो ये गालू में तो लगाए सकाए तब्दील करे असल गाल दे अचे को ना पियो तेरे हु को ना आयो असाए तवाजे नबी खैर दे जान वाले नबी अल्लाह जे अता सा फरमायो मेरा जे करे तू पुटन ले बारे में गाना जे लायो आई त मक्के दे शहर में बैतुल्लाह जे अंदर हदीम जे अंदर मिजाब जे हेठा बैतुल्लाह जे दीवार सा पई जना तवा वेठायो सफवान ऐ उमैया बई गड वेठा होयो पाण में तवा मंसूबे उठायो ऐ उन मंसूबे जे तहत हिन जाए ते मदीने में आयो जे करे तू पुटन जे लाइ ॻाल्हाइण आयो त मिजाब जे हेठा हदीम में मंसूबो उठाइण वारा के हुआ हित थींदी फुट जी भला मिल जी बजन जी दहन जी का पुरानी दीवार हो जाए काथे भित भला तो के खुदा जो खौफ ना है शर्म न थो अचे हुजूर जे इल्म जे बारे में ये थो लगे काथे भित पंजन ॾहनि फुटनि जी किथे मको किथे मदीनो तकरीबन 450 किलोमीटर परे हिन बैतुल्लाह में वेही पाण में मंसूबो ठाहियो के मदीने में मदीने वाले खे ख़बर इनारो यार सफानो फके में ऐलान कयो करे वडो कम थियण वारो आ ऐलान कयो करे वडो कम थियण वारो अने वडो कम कहिड़ो जे मुआरो यार उमर वियो आ मदीने पहुचो तो तलवार खणी हुआ ज़रा तो देरी कोन करो हुजूर दे वार पर शहीद करो बादला इयो कयो माण्हू मेरा इयो नथो चवे हिन मंसूबे लायो इए कयो चवे वडो कम थियण वारो आ वडो वाक़ियो थियण वारो आ बराबर वडो वाक़ियो थियो हो पर हिननि जे मंसूबे वारो न वडो वाक़ियो इहो थियो जॾहिं उमैर इहा ॻाल्हि ॿुधी अधु के या रसूल अल्लाह सां त मके में बैतुल्लाह हदीम वेही मंसूबो ठाहियो अव्हां खे कीअं ख़बर पई अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे ख़बर आहे अल्लाह मूंखे ॿुधायो आहे दोस्तो दीनो मुस्लमान भाइयो हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इहा ॻाल्हि इरशाद फरमाई
पढ़ो ला नबी करीम अलैहिस्सलाम गवर्नर बनायो हो यमन जो पान लगे मोकिलियो यमन कुछ वक्त खां बाद में हज़रत अनस फरमाए तो हुजूर ने साहब ये ड्यूटी लगाई खत तो लिखो पाण फरमाई खत तो खण यमन खणी वने मां सदाई पहुंचा साहब ये खत तो खणो के मदीने में रवानो थियो रस्ते ते आयो जंहिं रस्ते खां लगे गुज़रणो हुजे उन रस्ते ते शींहुं विझो हिन जो हाणे शींहुं हटे त मां रस्तो ॾे त गुज़रां शींहुं में अहिड़ो काबू थियो पियो त को चुरे हेठि लॻो पियो सोचे 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 कि मुझे खत खीसे में हुजूर जो खत पियो आहे इहो खत खणी वञी खे ॾेखारियो सुभान अल्लाह बढ़िया भाषा सुभान अल्लाह सावी जो ईमान खे सोचो सुभान अल्लाह कुल शइ यारिफ़ुनी हर शइ खे सुञाणे नाफ़रमान जिन इंसान खे छॾे करे खत कढे जीअं जॻह जलेबी रहियो ॿुधाए सो जीअं खत अथई हुजूर जो बढ़िया भाषा सुभान अल्लाह सावी जो ईमान खे सोचो सुभान अल्लाह कुल शइ यारिफ़ुनी हर शइ खे सुञाणे नाफ़रमान जिन इंसान खे छॾे करे खत कढे जीअं जॻह जलेबी रहियो ॿुधाए सो जीअं खत अथई हुजूर जो खणो थो वञा सुभान अल्लाह जीअं ॾिठो राति खुले सुभाणे हलाई उन खां बाद में शींहुं उथियो हिन रस्ते खां पासे थियो साहु विधो पहुतो वञी यमन खत पहुचाई हज़रत माज़ ताईं बाबा हुजूर जो खत अथई पर हे जेको कुझु मज़मून हुयो वाक़िअ थियो जवाबी खत लिखी ॾिनई साहबी लेखन में साहबी ग़ालिबन हज़रत सफ़ीना आहे वल्लाह आलम साहबी वापस पहुंचो खत खणी अचे त साॻे रस्ते ते साॻियो शींहुं वेठो साहबी जो अॻे न हुयो हुजूर जो खत हाणे छा चवांसि अॻे साईं जो खत हो हाणे वरी साईं ते खत इहो खत न साईं हे हुजूर जो खत हुजूर जो खत खयो थो इस बात से खत जी हुजूर साहब दी तो खत बाहर करी ये खत माज़ जो पर आए हुजूर दे खयो थो वञा रस्तो दे त मां हलां जीअं ॾिठो बात खोले हिन जे ज़ुबान पंहिंजी हलाए ॻाल्हाइण जो जीअं नमूनो थींदो आहे शींहुं रस्ते तां हटियो साहु जी गुज़री वियो सिधो मदीने आयो सुभान अल्लाह हुजूर खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह खत खयो पे वियुसि शींहुं रस्ते ते वेठो हो अवांजो खत ॾेखारियो मांसि रस्तो छॾे वञो वरी यमन पहुची हज़रत माज़ जेको जवाबी खत लिखी ॾिनो हो उहो वरी मां खयो के आयुसि वरी साॻी जाइ जे पासो साॻियो शींहुं साॻी जाइ ते वेठो आहे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत माज़ वारो खत खणी ॾेखारियो मांसि त हुजूर ॾे खत खयो थो वञा ऐं उन खां बाद में शींहुं रस्तो छॾे वियो त या रसूल अल्लाह जॾहिं वियो हुयुसि खत खे ॾिठो कोन्हे बात खोली ज़ुबान हलाई वापसि आयो हुयुसि त वरी हुन
कयो हुयो ख़बर नाहे उन लाइ छा पे चयो हुजूर फरमायो तो समझो या रसूल अल्लाह मूं कोन समझो हुजूर फरमायो तो न समझो पर मां मोहम्मद खे ख़बर आहे त शींहं तो सां छा ॻाल्हाए रहियो हो तो सुभान अल्लाह हुजूर आहिनि मदीने में सहाबी वञे थो यमन जे तरफ़ रस्ते में इहो शींहं सां वाक़ियो पेश आयो हाणे उते सहाबी जेको गॾु बीठो आहे शींहं सां गॾु बीठो आहे उन सिर्फ़ ज़ुबान हलाईंदे ॾिठो शींहं खे वातो खोलींदे ॾिठो सम्झी कान शींहं जी कान पर मदीने में वेहण वारे रसूल जे सरदार सम्झो त शींहं छा पियो चए फरमायो तूं हेॾां वञ शींहं तोखे पुछो त मदीने मां थी थो भला रसूलुल्लाह जा हवाला ॿुधाईंदो साईं ने ॿुधायो हुजूर कहिड़े हाल में आहिनि हुजूर जे बारे में ॿुधा हुजूर जे सहाबा जे बारे में ॿुधा तोखां इहो पे पुछई अॼु तूं वापसि आयो है साॻे शींहं वरी तोड़े हाल तो सां ॻाल्हाई तो न सम्झो पर मूंखे ख़बर आहे मां सम्झो शींहं तोखे छा चई रहियो हो या रसूल अल्लाह छा पे चई शींहं तोखे चयो साहबी वापसि मदीने थो वञी हाणे मूं शींहं जा सलाम खयो वञो हुजूर खे बि सलाम अर्ज़ कया अबू बकर सिद्दीक़ खे अर्ज़ कया अमीर उमर खे सलाम ॾिना उस्मान ज़ुन्नूरैन खे सलाम ॾिना मौला अली खे सलाम ॾिना सलमान फारसी खे सलाम ॾिना बिलाल हबशी खे बि सलाम ॾिना सुहैब रूमी खे बि सलाम ॾिना अल्लाहु अकबर हुजूर मदीने में इते शींहं सां गुफ्तगू थी रही आहे सहाबी जी हाफिज इब्न असाकिर रहमतुल्लाह अलैह तारीख़ दमिश्क मदीना कबीर जे अंदर उन वाक़े खे लिखियो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइयो उन मां इहा ॻाल्हि साबित थिए थी त हिननि जो अक़ीदो ग़लत आहे आले सुन्नत जो अक़ीदो दुरुस्त असांजो ईमान आहे अल्लाह पंहिंजे नबीअ खे ग़ैब जो इल्मु ॾींदो आहे ऐं असांजो नबी त सभिनि जो सरदार नबी आहे ख़ल्क़ से
सबसे जिसको पारे तो आलम की परवाह नहीं। तो मसला थोड़ी है। जिसको पारे तो आलम की परवाह नहीं। ऐसे जिसको वारे तो आलम की परवाह नहीं। ऐसे बाजू की कुव्वत तेरा मुस्तफा जाने रहमत तेरा हो सलाम शमाज़ में काफी जो